कंदो अचे थो अनवर पीरज़ादो। अनवर पीरज़ादो महिमान आहे सिटीज़न वॉच ठाहिण वारनि जो। चवनि था त सॼी दुनिया में मशहूरु सिटीज़न जी नई पेशकश सिटीज़न वर्ल्ड टाइम, एक्सेलशियर वॉच कंपनी प्राइवेट लिमिटेड, शहज़ादो चैम्बर्स, ज़ेबनुसा स्ट्रीट कराची ऐं पेनोरामा सेंटर लाहौर सही शख़्सियत अव्हां जे साम्हूं आहे। ऐं मूंखे इहो ॿुधाइणो आहे त हिन शख़्सियत जा मुख़्तलिफ़ पहलू कहिड़ा आहिनि। अनवर पीरज़ादो सहाफ़ी बि आहे, लिखण पढ़ण सां तालुक़ अथसि, अदीब आहे, शाइर आहे, उन खां अलावा पढ़ाइण सां बि तालुक़ रहियो अथसि, उस्ताद बि रहियो आहे। हिकु ॿी ॻाल्हि आर्कियोलॉजी सां, आर्कियोलॉजी यानी क़दीम आसार जो फ़न, उन सां बि अनवर जो गहरो तालुक़ रहियो आहे ऐं टेलीविज़न जे प्रोग्रामनि में हिसो वठंदो रहियो आहे, मॉडरेटर रहियो आहे ऐं कंपेयर बि रहियो आहे। अनवर, पहिरीं त तव्हां इहो ॿुधायो त क़दीम आसारनि सां जेका अव्हांखे दिलचस्पी पैदा थी, उहा छो थी, उनजी शुरूआति कीअं? हा, तारीख़ जेका मौजूदा ज़माने जी आहे उहा त उनजी ख़बर पइजी थी वञे जॾहिं उहा अख़बारुनि में लिखिजे थी, जॾहिं अदीब उन ते लिखनि था। पर क़दीम ज़माने जी तारीख़ सिर्फ़ु क़दीम आसारनि मां मालूम थी सघे थी। इन जे करे जेकॾहिं सिंध जी क़दीम तारीख़ तव्हांखे मालूम करणी आहे त तव्हांखे मोन दड़े ते वञिणो पवंदो ऐं उन्हनि सभिनी क़दीम आसारनि खे ॾिसणो पवंदो जिन में उहा तारीख़ दफ़न थियल आहे। सही। इन जे करे क़दीम आसारनि जे इन इल्म में दिलचस्पी पैदा थी। बावजूदि इन जे त उन में असां मूंखे का क्वालिफिकेशन कान्हे का, पाण सिर्फ़ु तारीख़ जे मुताले जे शौक़ में मूंखे ज़ाती तरह जेकॾहिं किन ॻाल्हियुनि जी ख़बर हुजे मां उहे ॿुधाइणु चाहियां त मूंखे इजाज़त आहे। ऐं उहा इजाज़त मूंखे हुजणु खपे जेकॾहिं मूंखे कुझु ज़ाती। जी बिल्कुलु। मक़सदु आर्कियोलॉजी जे हवाले सां त अव्हां मोहन जे दड़े जी खोटाई वक़्तु कंहिं माहिर सां गॾु कमु कयो, अव्हां ॿुधाइणु चाहींदो त ज़ाहिर आहे त शुरूआति त उतां ई थिए थी कंहिं शइ जी, त उहो जेकॾहिं तव्हां ॿुधाइणु पसंदि कयो। दरअसल मां मैट्रिक पास करे ऐं प्राइमरी मास्टर थियो ऐं उन वक़्तु मां हिकिड़े स्कूल में पढ़ाईंदो हुउसि। उहो स्कूल मुंहिंजे ॻोठ खां थोरो परे हूंदो हो। पोइ आउं ॻोठ खां निकिरी उन स्कूल जॾहिं वेंदो हुउसि तॾहिं मोन दड़े जे हिकिड़े दड़े तां चढ़ी ऐं परे भर लही ऐं ओॾां पढ़णु वेंदो हुउसि। त हिकिड़े दफ़े मूं ॾिठो त उन दड़े खे हिकिड़ा गोरा यूरोपी क़िस्म जा माण्हू खोटनि पिया। उन्हनि सां मुंहिंजी वाक़फ़ थी। उन्हनि सां जॾहिं हाल अहिवाल थिया त हुननि ॾिठो त हिन माण्हूअ खे अंग्रेज़ी ॻाल्हाइण अचे थी, त हुननि मूंखे इहो चयो त हिते जेके माण्हू खोटनि था मज़दूर, उन्हनि ऐं असांजे विच में हिकिड़ो राब्ते थियण जे हवाले सां तूं जेकॾहिं असां वटि कमु करे त बहितरु थींदो। पोइ मां हुननि सां कमु करणु शुरू कयो ऐं पोइ मूंखे हैरत लॻी जॾहिं हू हुननि मोन दड़े खे खोटियो, उन मां शयूं कीअं पियूं ॿाहिरि निकिरनि, उन्हनि मां इंसानी ढांचा कीअं पिया ॿाहिरि निकिरनि, उन्हनि जी फोटोग्राफियूं कीअं पिया कनि ऐं उहो जेको इल्मु निकितो ऐं उहे जेके शयूं निकिरनि थियूं उन्हनि खे कीअं हू महसूसु कनि पिया, इहा ॾाढी वाक़ई दिलचस्प आहे। अच्छा, हाणे इन हवाले सां क़दीम आसारनि जे अव्हां सिंधूअ जो सफ़र कयो 2 साल पहिरीं। सिंधू दरिया जो अटक खां वठी जिते सिंधू छोड़ करे थी केटी बंदर ताईं तव्हां विया। इहो सॼो सफ़र अव्हां कयो, इन जो कारज कहिड़ो, इन मां अव्हां कहिड़ी मालूमात वरिती? दरअसल इहो सफ़र जेको हो उहो बि इन ई सिलसिले जी हिकिड़ी कड़ी हुई जेको असां सिंध जे तारीख़ खे सम्झण जी कोशिशि पे कई आहे ऐं अदीब जे हैसियत में या सहाफ़ी जे हैसियत में या तारीख़ जे शागिर्द जे हैसियत में हमेशह इहा कोशिशि पे कई आहे सिंध जे तारीख़ खे सम्झण जी। इहो प्रोग्राम 1989 जे नवंबर महीने में सिंध सकाफ़त खाते तयारु कयो ऐं इन में पोइ सहाफ़ीअ जी हैसियत में असां 2 सहाफ़ियुनि खे दावत ॾिनी वई, हिकिड़ी बदर अबड़े साहिब खे ऐं हिकिड़ी मूंखे। उन टीम में 12 ॼणा हुआसीं ऐं 22 ॾींहंनि ऐं 22 रातिनि जो इहो सफ़र हो। अटक खां वठी ऐं केटी बंदर ताईं सिंधूअ जे सीने ते 2 रबड़ जे ॿेड़ियुनि में सफ़र कयोसीं। उन्हनि रबड़ जे ॿेड़ियुनि खे में हवा भरींदा हुआसीं, उन्हनि खे हिकिड़ी नंढड़ी मिशन लॻियल हुई ऐं राति जिते पवंदी हुई उते ॿेटनि ते तंबू हणी सुम्ही पवंदा हुआसीं। सुबुह जो उथी ऐं सिंधू दरिया जा 2 किनारा घुमंदा हुआसीं, उन्हनि जा ॻोठ, शहर, तारीख़ी माग मकान उन्हनि जो जाइज़ो वठंदा हुआसीं
ऐं इन सां असां सिंधु दरिया जो इहो समूरो इलाइक़ो जेको आहे अटक खां वठी केटी बंदर ताईं इन जी असां मुकमिल हिकिड़ी दस्तावेज़ी फिल्म बि ठाही वरिती ऐं उन सां गॾु 200 कैमरा जा रोल असां ठाहियासीं ऐं इन ते कोई 40 कलाकनि जो हिकिड़ो रिकॉर्डेड मटीरियल कयोसीं जेका असां हुते मुख़्तसिर खोज न करे सघियासीं। अच्छा, इहो दरिया जो इहो सफ़र ॾाढो दिलचस्प रहियो हूंदो, इन में के वाक़िया पेश आया हूंदा अव्हांखे दिलचस्प क़िस्म जा, उहे अव्हां ॿुधाईंदो? हिकिड़ो बेराग जो ॿियो सांभारा शींहं बिटाई साहिबु पंहिंजे सामूंडीअ में श्री राग में हिकिड़ी जाइ ते चयो आहे त हीउ हिकिड़ो शेर दरिया हुआ, शींहं दरिया हुआ, एॾो वॾो ऐं नंढे खंड जो वॾे में वॾो दरिया हुआ जेको 29,000 फुटनि जे बुलंदीअ तां हिमालय जबल तां लहे थो ऐं एॾो को बि वॾो दरिया हिन नंढे खंड में मौजूदु कोन्हे को। त इन दरिया में सफ़र 2 ॿेड़ियुनि में करण जी हिमत असां सिर्फ़ु तॾहिं कईसीं जॾहिं असां प्रोग्राम नवंबर जे महीने में ठाहियोसीं जंहिंमें पाणी दरिया में तमामु घटि हूंदो आहे। उन जे बावजूदि असां खे दरिया घटि में घटि 3 जायुनि ते ज़रे घटि मौत जो मुंहुं ॾेखारियो, पंहिंजे सीने में विझण जी कोशिशि कई, सुहिणीअ जो ख़िताबु ॾियण जी कोशिशि कई जेको असांखे एज़ाज़ न मिली सघियो। हिकिड़ो अटक ऐं कालाबाग जे विच ते हिकिड़ी जाइ अहिड़ी आहे जिते जबल तमामु थोरा थी था वञनि ऐं दरिया बिल्कुलु उतां ई वांगुरु उते किरे थो ऐं उते तमामु थोरी जाइ हुअण जे करे दरिया में तमामु घणो जोश हो ऐं उहा जाइ आहे जिते सिकंदर आज़म जूं फ़ौजूं 3 महीना वेही रहियूं हुयूं, ड्राबो करे रहियूं हुयूं, छाकाणि त उतां हू दरिया क्रॉस न पियूं करे सघनि, पाणी लहे त पोइ लंघनि। उते असांजो हिकिड़ो मलाह जेको असांजो गाइड हो उन असांखे किनारे ते चटायो ऐं बाद में उन असांखे सॼो बैकग्राउंड सम्झायो, उनखे घोड़ा पिया कोठनि। उहा एतिरी नंढड़ी जाइ हुई जो घोड़ो जेकॾहिं टपो ॾिए त उन खां टपी वञे। बाक़ी तमामु घणो जोश हो, असांजी नंढियूं वीडियो हुई। पोइ बाद में आहिस्ते आहिस्ते करे दिलि ॿधी हिमत करे ऐं असां उतां पार थियासीं ऐं जहिड़े वक़्तु तो लॻूं पिया त वाक़ई महसूसु थिए पियो त हिते वाक़ई ॿुधी सघिजे थो। ॿियो वाक़ियो असां सां पेश आयो मिठण कोट जे ॿेड़ियुनि वारी पुल वटि। मिठण कोट बाबा फरीद जे जो घर आहे, मज़ार उते आहे, उन हिकिड़े पासे उनजो ॻोठु आहे जिते ॼाओ हो, ॿिए पासे उनजी मज़ार आहे। उते ॿेड़ियुनि जी पुल हुई, उन ॿेड़ियुनि जे पुल वटि पाणीअ खे जोश घणो हो, छाकाणि त जॾहिं बि दरिया खे ॾाढो रुकावट अचे थी त हू उन पाणीअ में वधीक जोश पैदा थिए थो। त असांजूं ॿेड़ियूं जहिड़े वक़्तु उन पुल जे वेझो आहियूं त इतफ़ाक़ सां उन जे मिशन जो जेको गियर आहे न्यूट्रल में पइजी वियो, ग़लतीअ विच आहे, उनजे करे उहा ॿेड़ी फ्री थी वई। फ्री जो थी वई त पाणी उनखे वठी छिकियो ऐं पोइ ज़ाहिर आहे त उन ॿेड़ीअ ते कंहिंजो कंट्रोल कोन हो, इहा ख़बर न हुई त उहा ॿेड़ी कहिड़ी उन ॿेड़ियुनि जे पुल जे ज़ंजीर सां टकराइबी या कंहिं ॿेड़ीअ सां वञी टकराइबी ऐं उन जो नतीजो छा निकिरंदो। अहिड़े क़िस्म सां असां पोइ दरिया जे आसिरे ते आयासीं, पर ख़ुशकिस्मती इहा हुई त ॿेड़ी असांजी नंढड़ी जेका हुई उहा वॾनि 2 ॿेड़ियुनि जे विथीअ मां आराम सां निकिरी वई ऐं बाद में उते जेके मौजूदु मलाह हुआ उहे असांखे चवनि पिया त असां ॾिठोसीं त तव्हांजी ॿेड़ी ॿुॾे थी ऐं तव्हां सभु ॿुॾी वेंदव, पर पोइ असां इहो पको इरादो कयो त असां तव्हांखे ॿुॾणु कोन ॾींदासीं, तव्हांखे कढी वठंदासीं। इहा त सिंधु दरिया जी ॻाल्हि। ॿिया जेके क़दीम आसार आहिनि, हाणे असां वटि रुॻो मक़सदु इहो हूंदो आहे त क़दीम आसार रुॻो ॾिसण जी शइ आहे, उनखे ॾिसजे या किन खे ॾिसण जो बि शौक़ु न हूंदो आहे, बजाए जो उनखे महफ़ूज़ कजे। त अव्हां इन जो समाजी कार्य जो ॿुधाईंदो? असां सभिनी मां खे घुरिजे त ज़िंदगीअ में जेका बि शइ जॾहिं बि ॾिसनि तॾहिं उनखे कलम बंदि करे छॾनि, उनखे लिखी छॾनि ऐं हू इन अहसास विचां ईअं कनि त हू तारीख़ खे कलम बंदि करे रहिया आहिनि। असांखे इहो घुरिजे त हिकिड़ो त क़दीम आसारनि खे नुक़सानु न पहुचायूं। असां आम तौर ते ॾिठोसीं त जिते जिते क़दीम आसार हुआ उतां जा ओसे पासे जा माण्हू सम्झनि था हिते को खज़ानो पूरियल आहे, इन जे करे उते हुननि खोटराई करे वरिती हुई। इन जे करे के माण्हू उनखे खज़ाने जे लालच में खोटनि था, के माण्हू उनखे उनजी हिफ़ाज़त नथा कनि। ख़ुदि जेके जिन माण्हुनि खे सरकारी इहा ज़िमेदारी आहे त क़दीम आसारनि खे बचायो वञे, जंहिंजे लाइ 1904 ऐं 1976 जो एंटीक्विटी एक्ट पास थियल आहे, उहे या आम माण्हू इन्हनि क़दीम आसारनि जी हिफ़ाज़त नथा कनि, जेको हिकिड़ो वॾो अलमियो आहे। क़दीम आसारनि ते असांजी गुफ़्तगू थी, जेको हिकिड़ो वॾो अलमियो आहे।
कदी मां सरहद से गुफ्तगू थी हाणे अचूं था अनवर पीरज़ादे जी शख्सियत जे ॿियनि रुखनि शाइर बि आहे मां इन हवाले सां अनवर इहो चाहींदुसि तव्हां पंहिंजी शाइरीअ जा के सुठा हिसा महिमाननि खे ॿुधायो। मूंखे पंहिंजी शाइरी घणी यादि कान्हे जो आउं तव्हांखे ॿुधायां उन जा हिकु ॿ बंद तव्हांखे ॿुधायां थो। ए चंड भिटाईअ खे चइजां जंहिं राति में तोखे गीत चया सा राति अञा बि जारी आहे ऐं सिज डिंगायूं कोन छॾियूं ही पंधु परे जो वारी आहे मां कंहिंखे पंहिंजी दाह ॾियां ऐं चंड भिटाईअ खे चइजां ए चंड भिटाईअ खे चइजां ही माण्हू तुंहिंजनि बेतनि खे धरतीअ खां धार छिनी था कनि जूं वायूं तुंहिंजूं वार पटनि ऐं सुरड़ा तुंहिंजा ओसारनि ही अरही सरही दाह ॾिजां ऐं चंड भिटाईअ खे चइजां अहिड़े क़िस्म सां कुझु ॿिया मूं पहिरीं ॿुधायो त कंपेयर बि रहियो आहे सो मां गुज़ारिश कंदुसि अनवर खे त हिकु ॿ सुवाल खटनि भाग मां असांजे महिमाननि खां पुछे। सिंधी ॿोलीअ जी मशहूरु चवणी आहे उनखे मुकमिल करणो आहे चवणी आहे पेटी पुट उन खां पोइ छा चयो वेंदो आहे पेटी पुट पेटी पुट घर जी सूंहं घर जी सूंहं जवाब बिल्कुलु दुरुस्त आहे। सिटीज़न वॉच ऐं वाल क्लॉक जो तोहफ़ो